अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीक हूंदो ऐं ख़ैर सां हूंदो। जीअं त अॼु जे हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे। जीअं तव्हीं दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त छा मीरा मतिलबु शानी बेगम ऐं शानी बेगम जी माउ बाई खे माफ़ कंदी या न, हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। ऐं छा रबन ऐं राणो जनाज़े जी ॻाल्हि करे रहिया आहिया त तव्हां बाबा वञिजो, असां न वेंदासीं, इहो कंहिंजो जनाज़ो हूंदो अॼु जे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। जीअं वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं पसंदि अचे त कमेंट करे शेयर कंदा ऐं उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि तक पहुची सघे। जीअं तव्हीं दोस्त वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, जीअं तव्हीं दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त मीरा शानी बेगम ऐं शानी बेगम जी माउ बाई खे माफ़ कंदी आहे। होॾां कमाल खान इन खे इशारा कंदो आहे त माफ़ न कजांइ, मतिलबु उन खे माफ़ करण खां रोकींदो आहे, माफ़ न कजांइ, पर मीरा माफ़ करे छॾींदी आहे। ऐं वधीक मूंखे बि ख़बर न हूंदी, पर जेका मूंखे ख़बर पई आहे तव्हीं दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त लॻे ईअं पियो त अब्बास जे जनाज़े जी ॻाल्हि करे रहिया आहिया। जीअं त उनखे मारियो अथऊं, ओठे वारनि जा कमाल खान मारियो आहे, इन्हनि ॿिन्हिनि मां हिकु मारियो आहे अब्बास खे। जीअं त इहा वधीक मूंखे एतिरी ख़बर न आहे कंहिं मारियो आहे, इहा जेका ख़बर पई हुई दोस्तनि जे अॻियां रखी। ही हुयो अॼु जो वीडियो, जेकॾहिं पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, हुन सां गॾोगॾु सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा। महिरबानी दोस्तों वीडियो फुल ॾिसण जे लाइ।